दिलेर सिंधी जे अॼु जी गॾजाणीअ में तव्हां सभिनी जो स्वागत आहे। जॾहिं न अलॻि अलॻि रूप रंग सुगंध जा गुल जमा कबा आहिनि त हिकु ख़ूबसूरत गुलदस्तो बणिजी पवे ऐं उन गुलदस्ते जी शोभा हर गुल पंहिंजी ख़ूबसूरतीअ सां अञा पियो वधाए। अॼु जी गॾजाणीअ में जेका शख़्सियत असां सां मौजूदु आहिनि उन्हनि न सिर्फ़ु असांजे देश जे पर विदेश जे सिंधियुनि खे बि पाण सां जोड़ियो आहे ऐं कई सामाजिक कार्य कया आहिनि। अलॻि अलॻि संस्थाउनि जो निर्माण कयो आहे। अलॻि अलॻि संस्थाउनि सां जुड़ी अहिड़ा त बहितरीनु कार्यनि खे अंजाम ॾिनो आहे। उहा शख़्सियत आहिनि श्री मुरली अदनानी जी, जेके कि ट्रस्टी ऐं चेयरमैन आहिनि फ्रेंड्स ऑफ इंटरनेशनल सिंधीज़ जा, ट्रस्टी ऐं को चेयरमैन प्रियदर्शनी अकेडमी जा, प्रेसिडेंट ऑफ NRI विंग सिंधी काउंसिल ऑफ इंडिया जा, ट्रस्टी एंड सेक्रेटरी शेल्टर फाउंडेशन, एग्जीक्यूटिव वाइस प्रेसिडेंट अलायंस ऑफ ग्लोबल सिंधी एसोसिएशन जा, ट्रस्टी ग्लोबल सिंधी फाउंडेशन जा। अहिड़ी शहाणी शख़्सियत अॼु असांजे विच में आहिनि। असां स्वागत था कयूं श्री मुरली अदनानी जी जो। अदनानी जी, तव्हांजो अॼु जे दिलेर सिंधीअ जे हिन गॾजाणीअ में स्वागत आहे। प्रोग्राम जी शुरूआत कंदासीं। असां तव्हां सां ॼाणंदासीं तव्हांजे बचपन जे उन्हनि यादगिरियुनि जे बारे में जिन तव्हांजे ज़हन ते घणो असरु छॾियो, सिंध जे उन विरहाङे जे बाबति, उन्हनि विरहाङे जी ॻाल्हियुनि जे बाबति। सभ खां पहिरीं त मां दिलेर सिंधी तव्हांखे तव्हांजे सॼे टीम खे बेशुमार वाधायूं थो ॾियां। तव्हां जेको हीउ कार्य हथ में खयो आहे, मूंखे उमेदु आहे त हीउ चैनल असांजे समाज खे पसंदि पवंदो ऐं ख़ासि करे जेका यंग जनरेशन आहे उहा घणो कुझु हिन मां प्रेरणा पाईंदी। जी बिल्कुलु, इहा ई असांजो प्रयास आहे असांजे चैनल जो, त यंगस्टर्स ताईं उहे सभु ॻाल्हियूं असां पहुचाए सघूं जेके सम्झणु ॿुधणु उन्हनि जो हक़ु आहे। मुंहिंजो जनमु 1936 कराची में थियो। असांखे पंहिंजी जॻह हुई जिते ऑफिस ओताक रहण जा जॻहियूं हुयूं। टेक्सटाइल जो बिज़नेस हो, मनी लेंडिंग जो बिज़नेस हो नानी जो। मां 4 दर्जा सिंधी उते ई पढ़ियुसि। फर्स्ट इंग्लिश में वियुसि त यकदमि 1947 में पार्टीशन थियो त असां पोइ पाणीअ जे जहाज़ जे रस्ते कराची खां बॉम्बे सॼी फैमिली हिते आयासीं। तव्हां जॾहिं विरहाङे जे दौर वक़्तु हिते आया त तव्हांजे नज़र में 9 सालनि जी उमिरि सुठी सम्झ जी उमिरि हूंदी आहे। इन विरहाङे जो सबबु, विरहाङे जो कारण तव्हांजे नज़र सां कीअं ॾिसी सघूं था? जेको मां पंहिंजे सम्झ तां उन टाइम में पढ़ियो या कुझु ॿुधो त मूंखे एतिरी ॼाण आहे त अंग्रेज़नि जो राज हो। उन्हनि जेका हुकूमत कई त उन्हनि जी पॉलिसी हूंदी हुई त असीं डिवाइड एंड रूल करे पंहिंजी सफलता प्राप्त करियूं। इन करे हिननि हिंदुनि खे पंहिंजे जाइ ख़ुशि रखंदा, मुस्लमाननि खे पंहिंजे जाइ ख़ुशि रखंदा हुआ। मूं किथे पढ़ियो हो त 1931 में मुस्लिम लीग कॉन्फ्रेंस कई, तंहिंमें हिननि रेज़ोल्यूशन पास कयो त असांखे इंडिया मां अलॻि टुकड़ो खपे, असांखे पंहिंजो पाकिस्तान खपे। त इहे ॻाल्हियूं ॾेखारियूं थियूं त कंहिंजे बलबुद्धीअ ते इहे सभु हिननि जो एक्टिविटीज़ हुयूं। ॿी ख़ासि ॻाल्हि जेका आहे, लॻभॻि 1935-36 में बि असांजो जेको सिंध स्टेट हो उहो बॉम्बे प्रेसिडेंसी सां जुड़ियल हो, जंहिंमें सॼी अॼु जी गुजरात, अॼु जी महाराष्ट्र अचे थी। ब्रिटिशर्स सिंध खे बॉम्बे प्रेसिडेंसी मां अलॻि करे छॾियो। नतीजो इहो निकितो जो जेका 70% हिंदू पॉपुलेशन बॉम्बे प्रेसिडेंसी जी हुई, सिंध खे अलॻि करण सां उहा 30% थी। त इहा बि हिकिड़ी वॾी साज़िश हुई पार्टीशन जी। ब्रिटिशर्स जॾहिं डिसाइड कयो त पार्टीशन हाणे पंहिंजो करिणो आहे ऐं हींअर वधीक टाइम असीं इंडिया में हुकूमत न करे सघंदासीं, त हिन लॉर्ड माउंटबेटन खे हिते मोकिलियो। उन जी ज़ाल जो नालो एडविन आहे, उहा बि हिते आई ऐं उन टाइम में असीं ॿुधंदा हुआसीं त जेका लेडी एडविन हुई सा नेहरू ऐं जिन्ना सां
वाक़ुफ़कार हुई ऐं उनजो काफ़ी उन्हनि मथां इन्फ्लुएंस हलंदो हो त ब्रिटिशर्स चाहियो थिए त असीं वाघ अहिड़े असांजे ॼाणे माण्हूअ खे ॾियूं जो उहो जेको बि हिंदुस्तान या पाकिस्तान ठहे थो त उहे असांजे रम्ज़ सां हले त जेके बि कागर पत्र हुआ जेके बि लिख पर हुई त लेडी एडविन पंहिंजे इन्फ्लुएंस सां नेहरू खां बि सयूं पंहिंजे जाइ अलॻि करायूं जिन्ना खां बि पंहिंजे जाइ अलॻि करायूं त इन मां लॻो त जेको पार्टीशन थियो सो सचपच त नेगोशिएशन सां न थियो जेतिरो मां सम्झां थो इहो हिकिड़ो इन्फ्लुएंस में थियो ॿियो मतिलबु अंग्रेज़नि जी हिकु चाल हुई जेका की कामयाबु थी वई उन्हनि जी तव्हां जॾहिं आया त स्टेशन्स जो ऐं सभिनी सिंधियुनि जो कहिड़ो हाल तव्हां ॾिठो असां जॾहिं बॉम्बे लथासीं त असांजे लाइ त तमामु हिकु ॼण त अलॻि ॻाल्हि पिए लॻी ऐं कॾहिं असां उहा गोदी चओ या डॉक चओ असां ॾिठो कोन हो माना पंहिंजो सॼो बिल्डिंग छॾे हेॾी पंहिंजी ठहियल ऑफिसूं छॾे बिज़नेस छॾे रातो राति तव्हांखे हली अचिणो पियो बिल्कुलु बिना कुझु सम्झ जे त किथे था वञूं मां त ख़ैर नंढो हुउसि एतिरी अञा उहा बूझ न हुई पर इहा ख़बर हुई त भई सिंध जो विरहाङो थियो आहे हिंदुनि खे हुतां निकिरणो आहे त असांजी फैमिली यकदमि हिते निकिरी आई धंधोरी हुआ सोचूं त जेको धंधो हुते करियूं था उहो असीं हिते अची धंधो कंदासीं त असां हिते अची पहुतासीं पर जेको नज़ारो असां उते डॉक ते ॾिठो उहो सचपच त दिलि खे ॾहकाईंदड़ हो माण्हू हशाम सुम्हिया पिया हुआ वेठा हुआ उते कैंटीन लॻल हुई खाधे जी लाइन लॻी पई ईअं हथ में खाधो पिए माण्हुनि वरितो त असां ॾिठो त शाहूकार ग़रीब ज़मीनदार कारखानेदार सभु हिकु लाइन में जेके ओवरनाइट जेके रिफ्यूजीज़ थी आया हथनि में खाधो वठी ऐं अची वेही खाइनि था त इहा घटना हिकु तमामु दर्दनाक हुई ऐं वरी उते ॾिठोसीं त बसियुनि में भरे ऐं सिंधियुनि खे अलॻि अलॻि कॉलोनियुनि में पिया मोकिलिनि इहे उन टाइम सेकेंड वर्ल्ड वॉर जूं ब्रिटिशर्स जूं उहे खंडर थियल पंहिंजो बैरक्स हुयूं जंहिंमें मिलिट्री रहंदी माना जॾहिं वर्ल्ड वॉर 2 लॻी हुई हा त उहे कंहिं बि हैबिटेशन जहिड़ियूं न हुयूं ऐं उन्हनि में रहियूं न दर न बिजली न पाणी न कुझु सफ़ाई ऐं इन कंडीशन में उन्हनि खे उते सिंधियुनि खे ॼण त फिटो कयूं ॿियो को चारो ई न हो उहे उते रहणु लॻा आस्ते आस्ते पंहिंजे पेरनि ते बीहणु लॻा त इहा बि जेका सीन हुई सा तमामु दर्दनाक हुई पोइ ॼाण पई त हिंदुस्तान में अहिड़ियूं 96 कॉलोनियूं हुयूं 96 बैरक्स हुयूं सॼे हिंदुस्तान में उन्हनि सिंधियुनि खे उन में विधऊं ऐं कंहिंखां पुछूं न कंहिंखे किथे वञिणो आहे सभु मिट माइट सभु जेके सेम ॻोठ में रहंदा सभु तितिर बितिर थी विया सभु पखिड़िजी विया कुझु उन्हनि जी चॉइस न थी बसि किथां बि खणी उन्हनि खे किथे बि छॾियो वियो छा आहे त उन टाइम को बि असांजो को लीडर न हो को मार्गदर्शन न हो इन करे हर को पंहिंजे लेखे हो जंहिंखे जेको पंहिंजो कनेक्शन हो या किथे वाओ हो या जिते उनखे फिटो कयो वियो उहो पंहिंजो उते ई रही ऐं रोज़ी रोटीअ खे लॻी वियो छो जो पहिरीं त हुयो पेट जो सुवाल त उन लाइ त किथे बि उन्हनि खे होश ई न रहियो त उहो हिकिड़ो जेको हो त उन हिसाब सां असांजा सभु जेके ॻोठाई चइजनि या असांजूं पंचायतूं चइजनि सभु माण्हू विछड़जी विया जेके पाण खे लारकानो पंचायत या सकर पंचायत या इहे सॾाईंदा के केॾां विया के केॾां विया कंहिं शहर में विया कंहिं मुल्क में विया कम्युनिकेशन हुई कान का सालनि जा साल ख़बर ई कान हुई त केरु किथे आहे अहिड़ी हालत हुई दादा तव्हां सिंध मां अचण खां पोइ बि हिते तव्हां पंहिंजे जीवन जो चङो हिसो सिंधी सामाजिक कार्यनि में गुज़ारियो आहे त इहा प्रेरणा तव्हांखे किथां मिली हा इहा तव्हांजो सुवालु तमामु बराबरि आहे जॾहिं मां मुंहिंजी फैमिली हिते आई त मुंहिंजे पिता साहिबु
पंहिंजो घरु कयो। उन टाइम मसवारी जॻहियूं हूंदियूं हुयूं। कालबा देवी में ऑफिस कयूं, जेका सिल्क बाज़ार चई वेंदी हुई, छो जो कपिड़े जो धंधो उतां हलंदो हो। त जीअं त मुंहिंजे पिता साहिब खे टेक्सटाइल जी ॼाण हुई, त उते सिल्क बाज़ार में उन्हनि पंहिंजी ऑफिस चालू कई। ऐं नाणे जी बि पंहिंजो जेका मनी लैंडिंग चइबी आहे, हुंडी सिस्टम, उहो बि चालू कयूं, जेको सिंध में कमु हो। मुंहिंजा पिता साहिब तमामु पंहिंजे धंधे में माहिर हुआ। सिंध में बि उन्हनि ॿाहिरि विलायत में पंहिंजो धंधे जे ख़्याल खां जर्नीस कयूं। हितां बि उहे ॿाहिरि वेंदा हुआ पंहिंजे धंधे जे ख़्याल खां, ऐं तमामु वेल ड्रेस्ड हूंदा हुआ पंहिंजो सूट कोट टाए में, ऐं हुननि खे माण्हू बैरोनेट करे कोठींदा हुआ। उहे समाज शेवा में बि काफ़ी अॻियां हुआ। अच्छा। उन टाइम जी मूंखे यादगिरी आहे, सिंधी पंचायत फेडरेशन हुई जंहिंसां जुड़ियल आहे। तंहिंमें बि उन टाइम सिंधी जेके स्टार वर्ड्स हुआ, मूंखे कुझु नाला यादि आहिनि, जे पी मंगाराम जहिड़ा, टाकनदास कटारिया, चश्मन जा वापारी, हरगनदास शुवलदास वारा, पेसूमल भाटिया जेके म्यूनिसिपल कॉर्पोरेटर हुआ, कन्यालाल खटवाणी जहिड़ा, उन्हनि जी ऑर्गेनाइज़ेशन हुई। ऐं उहे तमामु सुठे नमूने ग़रीबनि जी मदद कंदा हुआ। पैसा किथां बि गॾु करे, पंहिंजे हर मां बि गॾु करे कंदा हुआ। ऐं मां ॾिसंदो हुउसि त नियाणियुनि जूं बि शादियूं कराईंदा हुआ, ऐं किन खे रोज़ी रोटीअ लाइ बि या कुझु धंधे लाइ बि उन्हनि खे सपोर्ट कंदा हुआ। त मूंखे तमामु उन में हिकिड़ो मुंहिंजे ज़हन में वेठो त शेवा जो फल हमेशह मिठो आहे, ऐं भॻवानु उन खे धंधे में बरकत ॾींदो आहे। अदनानी जी, तव्हां 1982 खां फ्रेंड्स ऑफ इंटरनेशनल सिंधीज़ सां बि जुड़ियल आहियो, त काफ़ी वॾो अरसो, ऐं अॼु त तव्हां उन्हनि जा चेयरमैन पिणु आहियो। काफ़ी वॾो अरसो उन संस्था सां तव्हां गॾु रहिया आहियो। त उन संस्था में तव्हांजो को अहिड़ो यादगार पल जेको तव्हां असां सां ॿुधाइणु शेयर करणु चाहींदा? सही ॻाल्हि आहे। मुंहिंजो हिकिड़ो क़रीब दोस्त नरसिंह गोलानी हूंदो हो। उहो समाज शेवा में तमामु हिकिड़ो माहिर हूंदो हो, सॼे हिंदुस्तान जा दौरा कंदो हो। ऐं उन मूंखे अप्रोच करे ऐं इहो सोच रखियोसीं त असां हिकिड़ी अहिड़ी संस्था ठाहियूं जंहिंमें असां सिंधियत जो कार्य करे सघूं। ऐं जीअं त तव्हां ॿाहिरि मुल्कनि में वेंदड़ आहियो, NRI सां घणनि सां जुड़ियल आहियो, त असां बि NRI खे बि हिते जोड़ियूं, उन्हनि खे कनेक्ट करियूं, उन्हनि खे प्लेटफॉर्म ॾियूं, ऐं असां पंहिंजो सिंधियत खे वधीक महदूद रखूं। त इन हिसाब सां असां फ्रेंड्स ऑफ इंडस्ट्रीज़ चालू कई। काफ़ी प्रोग्राम कंदा हूंदा हुआसीं, कयासीं, ऐं उन में असां सां काफ़ी जेके बि स्टाल वर्ड सिंधी हूंदा हुआ शिरकत कंदा हुआ। हिकु ॻाल्हि मूंखे जेका दिलि में अची रही आहे त ही लॻभॻि ॻाल्हि 1983 जी आहे, जॾहिं मिस्टर भगवान देव आचार्य मेंबर ऑफ पार्लियामेंट अजमेर मां चूंडिजी आयो। उहे बॉम्बे में असां सां गॾिया, ऐं उन्हनि जी इच्छा थी त भई हिकिड़ो असां इंटरनेशनल सिंधी सम्मेलन करियूं। उन्हनि असांखे कॉन्टेक्ट कयो, असां में सम्झूं त असां उहो करे सघंदासीं, ऐं इंटरनेशनल लेवल ते माण्हू गॾु करे सघंदासीं। ऐं असां उहो दिल्लीअ में लॻभॻि अक्टूबर 83 में उहो तमामु वॾे पैमाने ते, जिते समाज जा हिंदुस्तान जा ॿाहिरि खां बि जाम माण्हू गॾु थिया, सभु सिंधी। ऐं उन टाइम असांजी प्राइम मिनिस्टर इंदिरा गांधी बि शिरकत कयो, प्रेसिडेंट ज़ाहिल सिंह हो, उहो बि उते आयो। त इहे हिकिड़ा लैंडमार्क असांजा कम आहिनि। अदनानी जी, तव्हां 1983 खां प्रियदर्शनी अकेडमी, जेका कि हिकु सोशो कल्चर एंड एजुकेशनल ऑर्गेनाइज़ेशन आहे, उन सां बि 1983 खां जुड़ियल आहियो। कुझु उन ऑर्गेनाइज़ेशन जे बारे में उन्हनि जो कोई यादगार पल? बिल्कुलु। नानक रूपानी बि हिकिड़ो तमामु इन्फ्लुएंशियल माण्हू हो पंहिंजे धंधे में, ऐं पंहिंजो पॉलिटिकल खेत्र में बि हुनजी सुठी वाक़फ़ियत हूंदी, ऐं उहो असां सां फ्रेंड्स में जुड़ियल बि हो। उन चाहियो थिए त असां हिकिड़ो अहिड़ो प्लेटफॉर्म खड़ो करियूं जंहिंमें असीं जातीअ जे जिन जो बि सुठो कार्य कयल आहे फेलिसिटेट करियूं, उन्हनि खे अवार्ड ॾियूं। त मूंखे बि लॻो इहो कार्य हिकिड़ो अलॻि आहे, त असां वेही करे उन ते वीचार मश कयो,
चंदुर मंगनानी बि असां सां गॾु हो, साथी गॾु करे प्रियदर्शनी बि असां उहा चालू कई ऐं असां पहिरियों फंक्शन 19 सेप्टेंबर 1983 में कयो। प्रियदर्शनी जो जॾहिं असां फस्ट एनुअल फंक्शन कयो त नानक रूपाणी जी जेका पॉलिटिकल लाइफ में उनजी पहचान हुई त जेको फस्ट अवार्ड फंक्शन कयोसीं उते 20 खां 25 असांजा स्टेट मिनिस्टर्स आया ऐं असां उन टाइम 3 टायर स्टेज ठाहियो जिते मिनिस्टर्स खे विहारियोसीं ऐं असां इहो फस्ट जेको फेलिसिटेशन एंड अवार्ड फंक्शन कयो तंहिंमें असांजा सिंधियत जा शिदाई जीअं दादा होचंद आडवाणी, दादा पंजवाणी, नारी गुरसाणी, असां हेतिरनि शख़्सियतुनि जे अॻियां उन्हनि जो फेलिसिटेट कयो, उन्हनि खे अवार्ड ॾिनो त इहा तमामु फ़ख़ुर जी ॻाल्हि आहे ऐं इहो सिलसिलो अॻियां जारी रहियो जेको अॼु ताईं बि जारी आहे। नेशनल लेवल ते आहे, इंटरनेशनल लेवल ते आहे, अॼु बि उहे अवार्ड ॾियूं था ऐं उन खां सवाइ महत्वपूर्ण जेका ॻाल्हि आहे उहा आहे त असां 4 लिटरेरी अवार्ड्स था ॾियूं, सिंधी, हिंदी, गुजराती, मराठी। त इहो मूंखे कार्य हिकिड़ो अलॻि लॻो जो असां उन हिसाब सां प्रियदर्शनी चालू कई। मां उन में को चेयरमैन थी रहियुसि ऐं उहो अॼु बि असांजो बरक़रार आहे। अदनानी जी, तव्हां सिंधी काउंसिल ऑफ इंडिया जो पिणु पायो विधो, कहिड़ी वीचारधारा हिन जे पोयां हुई? जीअं मां समाज कार्य कंदो वियुसि, जीअं माण्हुनि खे ख़बर पई त उन टाइम मिस्टर सुरेश केसवाणी, ही 1998 जी ॻाल्हि आहे, उहे मेंबर ऑफ पार्लियामेंट या चूंडजी आया। असांजी वाक़फ़ियत अॻे ई हुई त हिननि बि सोचियो त असीं जेकॾहिं मां राज्यसभा मेंबर थियो आहियां त छो न असां पंहिंजो सरकार खां पंहिंजा सिंधियुनि जा राइट्स आहिनि जी त उहे असां छो न उन ते कोशिशि करियूं। त मूंखे बि लॻो त सब्जेक्ट हिकिड़ो अलॻि आहे ऐं माण्हू सुठा जुड़ंदा था वञनि। असां गॾु करे पंहिंजे सिंधी काउंसिल ऑफ इंडिया बर्पा कई, काफ़ी महिनत सां सॼे हिंदुस्तान जे सिंधियुनि खे जोड़ियोसीं ऐं जीअं त मां NRI सां वाक़ुफ़ु हुउसि त उन्हनि खे बि जोड़ियोसीं ऐं मां अॼु उन जो NRI प्रेसिडेंट आहियां ऐं देखभाल उन जी काफ़ी सुठे नमूने एक्टिविटी थी रही आहे। ऐं जेका हिकु महत्वपूर्ण ॻाल्हि आहे त उन टाइम असां लॻभॻि 2001 में पार्लियामेंट में उन जे प्रिमाइसिस में असां वॾो शाही ब्रांज़ जो पुतलो अमर शहीद हेमू कलाणी जो इंस्टॉल कयो। इहो हिकिड़ो रिमार्केबल अचीवमेंट हो, छो जो पार्लियामेंट जेसि ताईं रहंदी तेसि ताईं असांजे सिंधीअ जो हिकिड़ो ई इहो पुतलो आहे जेको लॻल आहे ऐं इहो ई हिकिड़ो यादगार रहंदो। ऐं उन टाइम जा प्राइम मिनिस्टर अटल बिहारी, असांजा लाल कृष्ण आडवाणी, जेठमलाणी, इवन मनमोहन सिंह, सोनिया गांधी सभु अची सभिनी शिरकत कयो। त इहो बि असांजो सिंधी काउंसिल में हिकिड़ी वॾी अचीवमेंट हुई। तव्हां केतिरनि ई देश विदेश जे सिंधियुनि सां जुड़ियल आहियो, त विदेश जे सिंधियुनि सां मिली करे तव्हां कुझु अलॻि कार्य बि कया, दर्शकनि खे कुझु उन्हनि जे बाबति बि ॿुधाईंदा? सही ॻाल्हि आहे, हीअ लॻभॻि ॻाल्हि 2001 जी आहे। 2001 में जॾहिं गांधीधाम कच्छ में अर्थक्वेक थियो त मुंहिंजा फ्रेंड्स जेके दुबई रहंदा हुआ उहे आया, गॾिया, हुननि चाहियो हुते त असीं गॾु पंहिंजो कुझु भई असां मिली करे कार्य कयूं, कुझु शेवा करियूं। असां पोइ गांधीधाम वियासीं, उते वञी ॾिठोसीं त उते हालति जेका हुई सा तमामु हिकु पेचीदी हुई। सिंधी माण्हुनि जा घर, उन्हनि जूं जायूं, काफ़ी जान माल जो नुक़सानु थियो। यकदमि उते फ़ैसिलो वरितो वियो त असीं पट वठी ऐं सब्सिडाइज़ रूम ठाहियूं ऐं उहे तमामु नंढी किस्तुनि ते, थोरी किस्तुनि ते, उहो उन्हनि खे 15 साले में जीअं हू ओनरशिप राइट थियनि, इहो असां कमु शुरू कयो। ऐं अॼु मां फ़ख़ुर सां चई सघां थो त 5 सालनि खां मथे थी विया आहिनि, ऑलरेडी उहे ओनर थी चुका आहिनि। ॾाढो सुठो। ऐं पोइ असांखे थोरो हिरदाराम साहिबनि वटि बैरागर वञणु थियो त उते बि साईं जिन जी प्रेरणा थी त हिते बि सिंधी आहिनि जेके अञा बि किथे
अहिड़नि हंधनि ते स्लम्स में रहनि था जिते उन्हनि जे रहण जी हालत जेका आहे तमामु बदतर आहे, त असां साईं जिन से सां पंहिंजो जुड़ी करे उते पट वठी उते बि असां कॉलोनियूं ठाहियूं। अॼु उते बि उहे कॉलोनियूं काफ़ी ठहियूं आहिनि। मां फ़ख़ुर सां चई सघां थो त अॼु ताईं गांधीधाम बैरागर में 400 खां मथे अहिड़ा असां रूम टेनामेंट ठाहिया आहिनि जिते सभु रहिया पिया आहिनि। अदनानी जी, तव्हां न सिर्फ़ु देश विदेश जे सिंधियुनि खे सेवा कार्य सां बि जोड़ियो, पर कई सम्मेलन बि करे जोड़ियो आहे। कुझु उन्हनि सम्मेलननि जे बारे में बि असांखे ॿुधायो। इहो मां फ़ख़ुर सां चई सघां थो त हिकिड़ो मिस्टर प्रेम लालवाणी चिकागो रहंदो आहे, उहो असांजो काफ़ी सालनि खां वठी वाक़ुफ़ु हो। उनखे प्रेरणा उते थी त अमेरिका में असीं हर साल सिंधियुनि खे जोड़ियूं ऐं सम्मेलन शुरू कयूं। उन्हनि कुझु साल उते सम्मेलन कया। आस्ते आस्ते उहे पोइ अमेरिका खां ॿाहिरि निकिता ऐं मूंखे बि इनवाइट कयूं त भई तव्हां अचो, अची जुड़ो, तव्हां हिंदुस्तान में एतिरा तव्हांजी वाक़फ़ियत आहे, डेलीगेट्स वठी अचो, शिरकत करियो, त असां सभु पाण में कनेक्ट थियूं। त मूंखे 2010 में पहिरीं डायरेक्टर कयूं ऐं मां पहिरियों दफ़ो उन्हनि सां सम्मेलन में जाकर्ता वियुसि ऐं फ़ख़ुर सां चई सघूं था त मां 135 डेलीगेट्स उते वठी वियुसि मुंहिंजे संस्थाउनि जे थ्रू ऐं तमामु सक्सेसफुल वियो। मां तव्हांखे ॿुधायां त जस्टिस इसरानी जहिड़ा जयपुर जा उहे असां सां गॾु हुआ। परमानंद खट्टर मिनिस्टर हुआ उन टाइम गुजरात जा, अहिड़ा शख़्सियतूं असां सां गॾु हलिया। लधाणी ॿाहिरि रहिया जिन खे अॼु कोको कोला जा बॉटलिंग प्लांट्स आहिनि। त तव्हां सोचे सघो था त कनेक्शन केॾो ठाहियो आहे। हा, पोइ असां छा कयो जो 2010 में जाकर्ता में असां उहो बैटन वरितो त ॿिए साल असीं सिंधी काउंसिल ऑफ इंडिया में सम्मेलन कंदासीं ऐं उहो असां बैटन वठी उहो अहमदाबाद में कयो 2012 में, जिते फॉरेन जा बि डेलीगेट्स आया, इंडिया जा बि डेलीगेट्स आया ऐं उन वक़्त जो चीफ मिनिस्टर नरेंद्र मोदी साहिबु उहे आया ऐं लाल कृष्ण आडवाणी त आया ई आया, पर नरेंद्र मोदी आयो ऐं सिंधियुनि जे बारे में जेको उते उन्हनि ॻाल्हायो आहे, अॼु बि उहे वीडियो सॼे दुनिया में फिरनि पिया छो जो उन्हनि काफ़ी साराह कई। त इहा बि हिकु तमामु स्ट्रॉन्ग मैसेज हुई उनजी। ख़ाली सिंधियत जो वाधारो या सिंधियुनि खे कनेक्ट न कयो आहे, पर कुझु असां सिंधियुनि जे बहुतीअ लाइ उन्हनि जी लिविंग कंडीशन बेटर करण लाइ बि असां इहे समाज कार्य कया आहिनि। असां जॾहिं बि सम्मेलन ते वेंदा हुआसीं, असांजी जेका ग्रुप हूंदी, असांजो स्लॉट हूंदो, असांजा स्पीकर हूंदा, त असीं हमेशह घुर कंदा हुआसीं ख़ासि करे ॿाहिरि वारनि सां त अॼु हिंदुस्तान में अञा बि असांजा ग़रीबी रेखा खां हेठि नीडी सिंधी फैमिलियूं आहिनि जिन जी अञा बि कंडीशन असीं बहितर करे सघूं था ऐं असां उते उन्हनि खे प्रस्ताव रखियो त अॼु बि जेके बैरिक्स में रहनि था, रूमनि में रहनि था, उन्हनि खे शौचालय ॿाहिरि वञिणो थो पए। त जॾहिं असां सम्मेलन ते इहा ॻाल्हि रखी त असांजूं सिंधी अञा बि केतिरा अहिड़ा आहिनि जेके बिलो पॉवर्टी लाइन आहिनि, जेकिन खे अञा बि का सहूलियतूं न आहिनि ऐं अॼु बि 70 सालनि खां पोइ बि टॉयलेट्स लाइ ॿाहिरि वञनि था। त असां इहो कमु उते वञी खणूं, यकदमि उते वारनि असां सां सहकार कयो ऐं उन कम में असीं जुड़ी वियासीं। असां हिते उल्हासनगर आयासीं, असां सर्वे कई, असां अख़बार में विझायो त असां हीउ कमु शुरू करियूं था। जंहिं बि फैमिलीअ खे सोर्स ऑफ इनकम न आहे ऐं जेके ॿाहिरि वञनि था शौचालय लाइ, उन्हनि खे असीं अंदरि फ्री ऑफ कास्ट ठाहे ॾींदासीं। त असांखे काफ़ी एप्लीकेशन अचणु लॻियूं, हिते छंड छाण कंदा हुआसीं त भई बराबरि उहे सोर्स ऑफ इनकम उन्हनि खे न आहे। असां उन्हनि खे फ्री ऑफ कास्ट मॉडर्न टॉयलेट ठाहे ॾिना जंहिंमें जीअं असांजे तव्हांजे घर में आहे अहिड़े नमूने ठाहे ॾिनासीं। इहे लॻभॻि असां 150-200 ठाहिया ऐं मां फ़ख़ुर सां चई सघां थो त अॼु शायदि ई को उल्हासनगर में ॿाहिरि टॉयलेट लाइ वेंदो हूंदो त जेकॾहिं कंहिंखे बि उल्हासनगर में नीडी फैमिली हुजे, असीं उन्हनि खे फ्री ऑफ कास्ट टॉयलेट ठाहे ॾींदासीं। उहे दिलेर सिंधी असां जेकॾहिं कॉन्टेक्ट कंदा त असां सर्वे करे उन्हनि खे ठाहे ॾींदासीं। त दर्शको, दादा
चैनल जे थ्रू अहिड़नि सिंधियुनि जी तलाश में करे रहिया आहिनि जिन जे घरनि में टॉयलेट्स कान्हनि के, त उहे कमेंट बॉक्स में लिखी करे ज़रूरु असां सां संपर्क कनि त जीअं तव्हांजे इन तकलीफ़ जो निवारण जल्द में जल्द थी सघे। अदनानी जी, तव्हां अॼु असां सां गॾु दिलेर सिंधी चैनल जे सेट ते आहियो, तव्हांखे असांजे चैनल ते अची कीअं लॻो? भेण, मूंखे त तमामु सुठो थो लॻे, छो जो हिकिड़ो अॼु एतिरनि सालनि में ही चैनल आहे जेको सिंधियुनि जे अॻियां तव्हां सिंधियुनि खे पेश करियो था, उन्हनि जा कार्य पेश करियो था, तंहिंमां सचपच समाज खे प्रेरणा मिलंदी ऐं मां सचपच वाधायूं थो ॾियां तव्हांखे त हीउ जेको कार्य आहे इहो चालू रखो। मूंखे पक आहे त इन मां घणा सुठा फल निकिरंदा। जी, इहा ई त मक़सदु आहे दिलेर सिंधी चैनल जो, त अलॻि अलॻि शख़्सियतुनि जा अनुभव तव्हांजे साम्हूं पेश कयूं। अचो त ॾेई हथ में हथ हिकु क़दम अॻिते वधायूं, सिंधी ॿोली ऐं तहज़ीब खे ऊचाइयुनि ते पहुचायूं, सिंधियुनि जो शान वधायूं। जिए जिए असांजी असांजी सिंधियत। सिंधियत।